लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतिलबु। भगवान कृष्ण चवनि था त ज़रूरत खां वधीक गुस्सो इंसान में अहम पैदा करे थो। अहम पैदा थियण जे करे इंसान जी यादि आहिस्ते आहिस्ते घटिजी वञे थी ऐं इंसान जी बुद्धि तबाह थी वञे। अक़लमंदीअ जे तबाही जी सूरत में इंसान जो पतन थो थी वञे। ही वीडियो असां सिंधी संस्कृति खे बरक़रार रखण लाइ ठाहियूं वेठा। इन में असांजो साथ सहकार ॾिजो। नाएं सवाल जो सही जवाब आहे ए। हिकु दफ़ा भॻवान सभु देवताउनि खे घुराए पुछियो, तव्हां में अहिड़ो शक्तिवान केरु आहे जो माण्हुनि खां ज़बरदस्ती राम नाम जपाए? त वरुण देवता हा चयो। अॼु जी निशानी आहे पकोड़ा। अचो त पकोड़नि जो सिंधियुनि सां छा संबंध आहे उन जे बारे में ॼाण। विभाजन खां पहिरियों सिंधी समुदाय सिंध में रहंदो हो। सिंध इलाही गरम ऐं शुष्क जॻह हुई। गर्मीअ जे कारण शरीर मां पसीने जे रूप में लूणु ऐं सोडियम निकिरी वेंदो हो। तॾहिं बेसण जे पकोड़नि ऐं पापड़ में लूण जी मात्रा सुठी आहे, जंहिंसां शरीर में सोडियम जी मात्रा ठीकु रहंदी हुई। 1947 जे विभाजन जे समय जॾहिं सिंधी समुदाय भारत में शरणार्थी तरीक़े आया, तॾहिं उन्हनि वटि धंधो करण लाइ कुझु बि कोन हो। तॾहिं सिंधियुनि पकोड़ा, समोसा ऐं दाल पकवान विकिरण शुरू कया। सवाल 10। ठठे नगर जे दरिया जे ॿिए कप ते पहुची मुखी साहिब छा चयो कि अॼु असांजे छाजो ॾींहुं आहे? ए भॻवान जो, बी मरण जो, सी इम्तिहान जो, डी फांसी जो। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। हिन सवाल जो जवाब राति जो 9 बजे ताईं ॾेई सघो था। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। तौबा कर ए तकबर छड़ कर निवड़त जरे जरे। तौबा कर ए तकबर छड़ कर निवड़त जरे जरे। कहलाए तो कूड़ करी वे खाली हथड़ा करे। अलह जे छा मेरा जिया, अलह जे कैसा रसिया, अलह जे छा मेरा जिया, अलह जे कैसा